FBR कस्टम्स वैल्यूएशन परॾेह मां दरामद कयल पुरान मोबाइल फोननि जी नज़रसानी थियल कस्टम वैल्यू जारी करे छॾी आहे। नई ऐं घटि क़ीमत सबबि 4 वॾनि ब्रांडनि जे मजमूई तौर 62 मॉडल्स ते लागू PTA टैक्स में ला थींदी। नई वैल्यूएशन अघनि तहत हिकु मशहूर ब्रांड जे फोन जी कस्टम्स वैल्यू में 32% खां 89% ताईं घटिताई कई वई आहे। वैल्यूएशन इख्तियार मूजिब अॻे तरीक़ेकार में क़ीमतूं वधाए ॾेखारण, अंडर इनवाइसिंग ऐं इस्तेमाल थियल फोननि जी ग्रेडिंग सबबि क्लियरेंस में देर थींदी हुई, जंहिं जो भार आख़िरकार वापिदारनि ते पवंदो हुयो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त FBR कस्टम्स वैल्यूएशन परॾेह मां दरामद कयल पुराननि मोबाइल फोननि जी नज़रसानी थियल कस्टम वैल्यू जारी करे छॾी आहे। नई ऐं घटि क़ीमत सबबि 4 वॾनि ब्रांडनि जी मजमूई तौर 62 मॉडल्स ते लागू PTA टैक्स में ला थींदी। नई वैल्यूएशन अघनि तहत हिकु मशहूर ब्रांड जे फोन जी कस्टम वैल्यू में 32 खां 89% ताईं घटिताई कई वई आहे। वैल्यूएशन इख्तियार मूजिब अॻे तरीक़े में क़ीमतूं वधाए ॾेखारण, अंडर इनवाइसिंग ऐं इस्तेमाल थियल फोननि जी ग्रेडिंग सबबि क्लियरेंस में देर थींदी हुई, जंहिं जो भार आख़िरकार वापिदारनि ते पवंदो हुयो। पर हाणे इहा उमेद ज़ाहिर कई पई वञे त इन्हनि ब्रांडनि जी क़ीमतनि में तमामु घणी लात अचण जो इम्कान आहे।